ते मूंखे सम्झ में नथी अचे त ठेकेदार खे पैसा मां सम्झां थो त मिलण त न घुरिजनि, ठेकेदार खे जेल मोकिलणु घुरिजे। अहिड़े क़िस्म जो क़ौमी ख़ज़ाने खे करोड़नि जो नुक़सानु ॾियण वारा जेकॾहिं ठेकेदार जेके मुल्क ऐं क़ौम जो सरमायो ईअं जेको आहे लुटींदा रहनि, त मां सम्झां थो त उन्हनि खे वीगो गार्डन ते घुमण जे बजाए जेल में हुजणु घुरिजे। ऐं वीगो गार्डन ते घुमणु उन्हनि जो को हक़ु बणिजे थो? तव्हां पाण ॿुधायो। हे ठेकेदार जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा वैल कनि, ज़ुल्म कनि, करोड़े रुपया बि उन्हनि खे मिलनि ऐं शहर सां अहिड़े क़िस्म जो नूंद कनि, त मां सम्झां थो पियो त अहिड़नि ठेकेदारनि खे उन्हनि जा ठेकेदारी जा लाइसेंस कैंसिल करे ऐं उन्हनि खे फिल फोर जेको आहे उन्हनि जे मथां का इंक्वायरी विहारे ऐं उन्हनि खे जेल उमाणे वञे। हे हालत आहे। ही मेन बस स्टैंड मदईजी जो उन सां हीअ जेको लॻल ताज़ो पेवर ब्लॉक करोड़नि जी स्कीम ऐं उन सां गॾु जेको आहे हीअ पेवर ब्लॉक ते बीठल पाणी जा मुसलसल माना किलोमीटर ताईं बीठल पाणी। राति बरसाति पई आहे, राति बरसाति पवण खां पोइ मां तव्हांखे ॿुधायां त उनखे 24 कलाक न बल्कि 12 कलाक गुज़री विया आहिनि। हे मां वरी ॿिए ॾींहं ते मग़रिब जे टाइम ते हिन वक़्तु माना जेको आहे तव्हांखे मनाज़र ॾेखारियां। हे मदईजी जो मेन बस स्टैंड जिते कारियूं बि बीहंदियूं आहिनि। हे हितां जलबाणी कोच कराची वारी जेका आहे हे लॻल पेवर ब्लॉक ऐं उन पेवर ब्लॉक ते बीठल पाणी। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु भाऊ शिकारपुर सखर लाड़काणे वारनि जो हालो न आहे थियलु, पर मदईजी वारा बि उन्हनि में शामिलु आहिनि। ऐं मदईजी जो जेको निकाल जो सिस्टम आहे उहो इंतिहाई नाकार आहे। उनखे अपडेट करण जे हवाले सां हिन वक़्तु ताईं कंहिं बि क़िस्म जो को बि उपाउ न वरितो वियो आहे। उहा त अलॻि हिकिड़ी हिस्ट्री आहे। पर हे करोड़नि जी स्कीम ताज़ो हफ़्तो बि न थियो आहे हिनखे पेवर ब्लॉक माना अञा हले थो पियो कमु। ऐं हिन वक़्तु जेका हिन सां इहा हालत जेका थियल आहे, हिन जो को नोटिस वठंदो, को कार्रवाई कंदो, को हिननि खे को कानूनी शिकंजे में अलाए आणींदो अलाए कोन, या ईअं ई बसि क़ौम सां ज़ुल्म थींदो रहंदो, को पुछा करण वारो कोन्हे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हे मदईजी टाउन आहे ज़िले शिकारपुर जो। ऐं हे जेका राति बरसाति पई आहे उन जो पाणी तव्हांखे मां ॾेखारियां थो। ऐं हाणे हे पेवर ब्लॉक लॻल आहे। हे पाणी जेको बीठो आहे इहो पेवर ब्लॉक ते बीठो आहे। ईअं न त तव्हां सम्झो त कोई कची का सड़क आहे या का ॿी शइ आहे। हे जेको पाणी आहे हे तव्हांखे मां पेवर ब्लॉक ॾेखारियां। हे ताज़ो पेवर ब्लॉक लॻल आहे ऐं हे जेको आहे पेवर ब्लॉक जी साइड में जेको पाणी बीठो आहे हीअ मदईजी टाउन आहे। ऐं मूंखे सम्झ में नथी अचे त हे जेको एॾो सारो पाणी बीठल आहे त कहिड़े सिलसिले में बीठल आहे। ऐं हे पेवर ब्लॉक जो खानो ख़राबु थी वेंदो मुंहिंजे ख़्याल में हफ़्ते। मुसलसल पाणी बीठो आहे। अस्सलाम वालेकुम। हे मां तव्हांखे मदईजी टाउन जो मंज़र पियो ॾेखारियां। मेन रोड आहे सखर लाड़काणो मेन बस स्टैंड तां जेको रोड आहे। हीअ पेवर ब्लॉक ते बीठल पाणी जा तला। हे मदईजी टाउन जो मेन रोड, हे पेवर लॻल पेवर ब्लॉक ऐं पेवर ब्लॉक सां हे मुसलसल बीठल पाणी। हे पाणी बीठो आहे मदईजी जो मेन बस स्टैंड। मदईजी जे मेन सखर लाड़काणो जेको रोड सां जेको मेन बस स्टैंड आहे मदईजी जो, उन सां हीअ जेके लॻल पेवर ब्लॉक करोड़नि जी स्कीम आई आहे ऐं बीठल जेको आहे पाणी पेवर